पीपुल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सिलेक्टेड वज़ीर आज़म खे अवाम जी का बि परवाह नाहे। सिलेक्टेड वज़ीर आज़म वटि इक़्तिदार आहे पर अवाम जी हिमायत नाहे। गिलगित बल्तिस्तान खे तब्दीली जी तबाही खां बचाइणो आहे। गिलगित बल्तिस्तान जी चूंड में धांधली जी तयारी थी रही आहे। अस्तूर में जलसे खे ख़िताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिलेक्टेड वज़ीर आज़म हाणे सोचे रहियो आहे त गिलगित बल्तिस्तान खे अबूरी सूबो बणायो वेंदो। पीटीआई सरकार गिलगित जी अवाम लाइ हेल ताईं कुझु नाहे कयो ऐं चूंडनि खां पोइ बि कुझु न कंदी। पीपी चेयरमैन चयो त असांजी चूंड मुहिम ते एतिराज़ कंदड़ इलेक्शन कमिश्नर तब्दीली सरकार जी धांधली में सहूलतकार बणिजी वियो आहे। इलेक्शन कमिश्नर अवाम जे वोट खे तहफ़ुज़ ॾियण वारी ज़िम्मेवारी ते ध्यानु ॾे। हुन चयो त गिलगित जो इलेक्शन कमिश्नर चवे पियो त चूंड मुहिम छो पिया हलायो। इलेक्शन कमिश्नर इस्लामाबाद में कंहिं सां मुलाक़ातूं कयूं। इलेक्शन कमिश्नर वज़ीरनि सां मुलाक़ातुनि बाबति तफ़सील अवाम जे साम्हूं आणे।